असल में हक़ीक़त इहा आहे बचा त सोरठ तुंहिंजे भाउ रावल सां मुहबत कंदी आहे न, ऐं जेकॾहिं तुंहिंजो निकाह उन सां थी वियो त पोइ तूं पंहिंजे भाउ रावल सां नज़रूं मिलाए सघंदी। सही था चओ था प्रकाश, काश जेकॾहिं अदा ज़िंदा हुजे हा त मां इहो फ़ैसिलो न कयो हा। वल्लूअ खे मारण जो बंदोबस्त करणो पवंदो। रे बाबा है असुल अकुल जा भी बना दिया वरी वलूअ जो निकाह अधीअ सां कराईंदे छा? अड़े अकुल जा अंधा ने वल्लूअ जो निकाह ख़बर से कंहिंसां थींदो? कब्र सां। जाबिर मां तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त हाणे इन रईस चाकर खान जा हथियार मुंहिंजे मथां अची पहुता आहिनि। जे खुदा तोखे ज़लील कयो आहे तुंहिंजे मुक़दर में मौत आहे त मां हुनखे छा थो करे सघां? यादि रखजा जाबिर, उन्हनि हथियारनि खे मां पंहिंजे सीने तां हटाइण जो बि फन रखां थो।